नाज़रीन कुदरती मेवा तमाम घणा आहिनि तमामु हर मेवो जेको आहे पंहिंजी पंहिंजी जॻह ते सित रखे थो पियो। हिन वक़्तु असीं तव्हांखे हिकिड़ो अहिड़ो कुदरती मेवो ॾेखारींदासीं जे उनजे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं जेको शुआरो जंहिंखे चइजे थो खजी मां जेको तयारु थिए थो पियो। ऐं अॼु तव्हांखे असां शुआरा करणु ॾेखारींदासीं त शुआरा कीअं थींदा आहिनि ऐं खजी मां कीअं तव्हांखे ॼाणी वाढी थींदी आहे ऐं कीअं जेको आहे सो हिन थींदो आहे शुआरा थींदा आहिनि ऐं ॾंग कीअं थींदा आहिनि ऐं उहे कमु कीअं कंदा आहिनि मज़दूर। हिन वक़्तु असीं हिकिड़े ॻोठ चुंगा में जे पिण ते बि मौजूदु आहियूं जेको डॉक्टर अली अकबर अब्बासी साहिब जो पिण आहे। अचो त तव्हांखे असां उते जे जेको पिण जो मालिक आहे उन सां बि ॻाल्हि ॿोल करायूं ऐं जेको हुते मज़दूर कमु कनि था पिया असां तव्हांखे उन सां बि ॻाल्हि ॿोल करायूं। ईअं न हाणे छा जी नाज़रीन जीअं त हीअ गोशा आहिनि जेको हीअ दोस्त असांजो सड़े रहियो आहे ऐं हीअ ढिघु थिए थो पियो। खजी खां जीअं कपिजी ईंदा आहिनि त हिते ढिघु कयो वेंदो आहे ऐं पोइ सड़ाई वारो अमल ईंदो आहे ऐं सड़ाई खां पोइ ढिघु थींदो आहे ऐं जेको खजी जेको ख़ारक तव्हां ॾिसो था हाणे सड़ाई करे थो सड़ाई खां पोइ हीअ झल भरींदा झल भरे करे हीअ हिनखे धोईंदा हिकिड़े साफ़ु पाणी सां धोई करे पोइ इहे तई में विझंदा तई में हिनखे मसाले में जेको आहे सो उकारींदा तक़रीबन उहे बि असां तव्हांखे मरलो ॾेखारियूं था। हिन वक़्तु ही दोस्त असांजा जेके आहिनि ख़ारका मेड़े करे गॾु करे हिन में विझी करे तई में धोईंदा। अचो त तव्हांखे असां उनजो तरीक़ेकार ॾेखारियूं त उहे कीअं था धोइनि ख़ारका। जी नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ ॿ जेके आहिनि मज़दूर वीचारा उहे हिन मां जेका साई ख़ारका आहे इनखे खसी चयो वेंदो आहे उहे खसी जुदा करे रहिया आहिनि ऐं ॿियो ख़ारका साफ़ु करे रहिया आहिनि ऐं उहे ख़ारका साफ़ु करे हीअ टोकरा पिया आहिनि हीअ टोकरा भरंदा ऐं हीअ टोकरा हितां खणी करे पोइ तई में विझंदा। अचो तव्हांखे असां वरी ॿियो मरलो ॾेखारियूं। ॾिसी रहिया आहियो जेका तई में जेको शुआरो थिए थो पियो हीअ रंगकाट पियल आहे हिन तई में ऐं हिन तई में केतिरो मसालो आहे ऐं छा छा पवंदो आहे असांजे जेके हिते माहिर आहिनि असां उन खां पुछा कंदासीं त उहे केतिरो हिन में मसालो विझंदा आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां पचंदा आहिनि। हीअ जेका शुआरा कढी रहियो आहे केतिरी बाफ़ आहे केतिरी गरमाश आहे उहा अचो त हिन खां पुछा कयूं था ऐं हीअ गरम गरम जेको आहे सो टोकरा हिन मां तयारु थी करे तई मां हीअ शुआरे जी सूरत में तयारु थी विया आहिनि ऐं हाणे हीअ खणी करे जेको आहे सो उस ते सटींदा। अचो त तव्हांखे असीं उहो मंज़र ॾेखारियूं। जी नाज़रीन जेको धुलाई थियल हुयो हाणे वरी ॿियो सामान माना विझंदा हिन में ॿियो ख़ारकूं विझंदा पिया जेके पचंदियूं ऐं हीअ हिन में टोटल जेको आहे सो टोकरा विझंदा पिया। टोटल घणा टोकरा पवंदा हिन में 8 टोकरा पवंदा पिया। हीअ 8 टोकरा तयारु हुया जेको हिकिड़ो मज़दूर विझी करे तई हिन पंहिंजो मुकमल कई ऐं जेको साम्हूं जेको घुमाए रहियो आहे इहो हितो जो मिस्त्री आहे जेको हिनखे शुआरनि खे पचाईंदो आहे। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहो उनजो छा चवणु आहे। हिन वक़्तु असां सां जेको पिण जो मालिक आहे ऐं जेको खजिन जो मालिक आहे उहो मौजूदु आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं तव्हां किथां जा आहियो? असां पीरोगोठ जा आहियूं साईं। अच्छा पीरोगोठ जा त 50 किलो में बाग कयो आहे। हा हिते बाग कयो। असांखे इहो ॿुधायो त तक़रीबन हिन में घणो मरहला थियनि था पिया खजी तयारु थियण में? हिन साईं 4 मरहला था थियनि। पहिरियों नरो पहिरीं खां घड़ाई ॿियो मरहलो वरी नर टीं नर मलाए वरी छांग चोथों मरहलो कटाई। अच्छा हा 4 मरहला तय थी करे पोइ शुआरो और आख़िर में वरी कटाई शुरू रंग शुआर थियण में केतिरा ताईं के ॼाणी माना अखराजात थियनि था ऐं उनखे अलावा केतिरो उनजो ख़र्चो थिए थो? तक़रीबन तक़रीबन साईं खजी 3000 2.5-3 ख़र्चु खाई थी वञे। अच्छा फी खजी 3000 ख़र्चु खाई थी वञे। तईअ में हिकु तई असांजो ख़र्चु थी खाए सम्झो 1500 रुपया 2 किलनि जे हिसाब सां। रंगकाट महांगो आहे। हा हीअ रंगकाट घणे तव्हांखे मिलंदो आहे डबो? रंगकाट साईं 25000 ड्रम थो मिले। 25000 रुपया ड्रम फी ड्रम। इनजो वज़न घणो हूंदो आहे? 50 किलो आहे। 50 किलो जो 25000। अच्छा तंहिंखां सवाइ ॿियो ख़र्चो अलावा मज़दूर घणा तव्हां कमु कनि था? मज़दूर हिन वटि मां वटि 60-70 मज़दूर आहे। 70 मज़दूर। हा इनजो खाधो खुराक तव्हांजे मथां? जी असांजे मथां तेल साबुण सभु कुझु। अच्छा हा उहे तमामु घणो तव्हांखे पवंदो हूंदो। एतिरो मुनाफ़ो आहे जेतिरो तव्हां ख़र्चु कयो था खफ़ा कयो था महिनत कयो था? सही उहो मज़ो न आहे हाणे बाग़नि में ख़र्चु वधी विया आहिनि उहो हालात सही न आहे। इंडिया जा बॉर्डर बंदि लॻा पिया आहिनि हर शइ नुक़सानु हो आहे खंदनि जो वॾो हुननि जो बॉर्डर बंदि लॻो पियो आहे वापारु सही आहे कोन। अच्छा ॿियो अहिड़ो बाग़नि खे बीमारी लॻी वई बसि असां अपील था कयूं हुकूमत खे त को असांजी मदद करे। त हिन वक़्तु असां सां गॾु मिस्त्री मौजूदु आहे पर मिस्त्री पंजाब जा आहिनि जेको आहे सो हिते मज़दूरी करणु चाहींदा आहिनि ऐं पूरी सरकारी सराइकी था ॻाल्हाइनि। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। तव्हां असुल किथां जा आहियो? अलीपुर जा। अलीपुर पंजाब जा? हा पंजाब। अच्छा हिते माना मज़दूरी करणु? मज़दूरी करणु। घणा साल तव्हांखे थिया हिते ईंदे? हितां 20 साल। 20 साल तव्हांखे थिया आहिनि तव्हां इहो माना पूरो कंदा? हा इहो। अच्छा तव्हांखे हिन में मुनाफ़ो मिले थो एतिरो माना थिए थो जेतिरो तव्हां महिनत कयो था पिया? हा मिले वेंदे। अच्छा तो मिस्त्री हो? जी। अच्छा ये क्या क्या घटे थो? हिन पहले सटंदो रंग का 10 किलो।
पहली तई है पहले ते वाला 4 किलो वाला 2 किलो ते सारा डी चलेंदो अच्छा हाँ। 2 किलो सारा मते सारा सारा डी अच्छा घणे ते या कढ के पिछे तुसा वरी पानी मटाइंदे वे पानी 4 तई दे बाद 4 ते पानी मटा हाँ ठंडा ठंडा पानी मटेंदो ए सारा डी इहो चलदे सारा डी से हाँ। मतलब वो जो धुलाई थींदी है हर तई ते 2 बाल्टियां नवियां सटेंदो अच्छा पानी हाँ पानी घटेंदो अच्छा पानी खुट वेंदे ना ये गर्मी एडी सारी गर्मी है पिछे में तुसा बाहर दे खड़े हो तुसा कोई मुनाफा मिलदा है मजदूरी मिलदी है हाँ मजदूरी देंदे कितनी तेरी तनख्वाह है तनख्वाह साडी है 1200 दिहाड़ी 1200 दिहाड़ी हाँ। माशाल्लाह सुठी है मजदूरां दी घणी है मजदूरें दी 600 600 मजदूरी दी है हाँ तुसा खुश हो मजदूरी से हाँ सर सही है तुसा दी हाँ सही है कहीं को तकलीफ हाँ सही है सही है हाँ इमरान खान जी महंगाई कितनी है पीछे इमरान खान है इमरान खान से मार लीते सकूं रोल लीते तबाह कर लीते हिंदी क्या लेते ये बड़ी जी नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिकिड़ो मज़दूर 4 टोकरा खयूं चए पियो ऐं तई मां जेको आहे 12 टोकरा निकिरंदा आहिनि हाणे 3 मज़दूर जेको आहे 4 टोकरा खणी करे ही पिड़ ते यानी उस ते जेको आहे सुकाईंदा जेको तक़रीबन तमामु मुफ़ासिले ते आहे घटि में घटि 500-700 फुट जे मुफ़ासिले ते आहे इहे 4 टोकरा उहो खयूं थो वञे मज़दूर ऐं उहो उते वञी उस ते जेको आहे उन्हनि खे हारींदो जी नाज़रीन ही असीं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं ही शुआरा आहिनि जेके उस ते सुकी विया आहिनि ऐं उन खां अलावा साईं के जानी जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो मुकमल हिन रंग काट आहे ऐं मुकमल तयारु थी विया आहिनि ऐं मुकमल सुकी विया आहिनि हीअ आहे रंग काट हीअ रंग काट शुआरो आहे ऐं जेको सप्लाई थींदो आहे पूरे दुनिया में ॿियनि मुल्कनि में बि वेंदो आहे हीअ ॾिसो पहिरियां खारक हुई खारक खां पोइ हीअ शुआरे जी सूरत में अख़्तियार थी आहे सूरत शुआरे जी सूरत में अची वियो आहे ऐं हिन जी जेका मुकमल खल आहे उहा बि लही वेंदी आहे पोइ हिन जी सफ़ाई कई वेंदी आहे उहो मरल बि असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं जी नाज़रीन ही मुकमल जेको आहे 3 खां 4 एकड़ जेको आहे प्लाट आहे जंहिंमें ही टुरियूं विछायूं वेंदियूं आहिनि ऐं उन खां अलावा हिन जे मथां फी जेको आहे अधु टोकरो आहे जेको आहे टुरी जे मथां रखियो वेंदो आहे ऐं उन खां पोइ हिनखे घटि में घटि 3 खां 4 ॾींहं उस ॾिनी वेंदी आहे ऐं उन खां पोइ ही मुकमल तयारु थी वेंदो आहे ऐं पोइ उनखे हिकु ढिघ जॻह ते गॾु कयो वेंदो आहे ऐं उन खां पोइ हिन जी सुवाई कई वेंदी आहे जंहिंमां गंद किचिरो सनी खारक वग़ैरह खस जेका उहा अलॻि कई वेंदी आहे ऐं उन खां पोइ बारदानो भरे करे पोइ मार्केट ॾे विकिरो कयो वेंदो आहे अचो त तव्हांखे असां हिन वक़्तु जेको हिन पिड़ जो मालिक आहे हिन बाग़ जो मालिक आहे उन सां ॻाल्हि ॿोल करायूं जी नाज़रीन हिन वक़्तु असां सां जेको बाग़ जो मालिक आहे ऐं हिन पिड़ जो मालिक आहे डॉक्टर अली अकबर कलोड़ साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हीउ बाग़ार जेको मरलो आहे इहो कीअं जेको आहे हलकत थी वेंदो आहे ऐं हिन में कहिड़ा कहिड़ा असांखे के चाणी रंग जेको आहे इस्तेमालु कया वेंदा आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा असांखे चाणी हिन में शयूं इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि ऐं तक़रीबन घणो जेको आहे लागत हिन ते ख़र्चु आहे ऐं घणो फ़ाइदो आहे अचो त सभु ॻाल्हियूं डॉक्टर साहिब सां कयूं था साईं डॉक्टर साहिब सभ खां पहिरियों तव्हां ॿुधायो त खारक मां शुआरे करण जो तरीक़ेकार थोरो असांखे सम्झायो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जीअं त इहो ॾाढो कठिन मरलो आहे शुरूआति में हिन में वॾी महिनत आहे पहिरियों त हिनखे सुठे नमूने खजी खे तयारु करिणो पवंदो आहे उन खां बाद में कटाई थींदी आहे कटाई खां पोइ जेको आहे सो हिनखे सरड़े वरी थधे पाणी में साफ़ु करिणो पवंदो आहे साफ़ु करण खां बाद में वरी गरम तई में विझणो पवंदो आहे गरम तई में जेको आहे सो फी तई जे हिसाब सां 2 किलो रंग काट पवंदी आहे 2 किलो रंग काट खां बाद में हिनखे चङी तरह जेको आहे सो घुमाए करे या बाहि सुठे नमूने ॾेराए करे पोइ जॾहिं तयारु थी वेंदो आहे हिनखे लाथो वेंदो आहे पोइ हिनखे ट्रेन ते ॿाहिरि जेको आहे प्लाट में सटियो वेंदो आहे 6 ॾींहंनि खां 7 ॾींहंनि ते हिनखे सुकाइणो पवंदो आहे सुबुह शाम हिनखे ढकणो पवंदो आहे वरी हिनखे जेको आहे सो हथु हणणो पवंदो आहे उन खां बाद में वञी हिनखे गॾिबो आहे गॾण खां बाद में बोरियूं भरबियूं आहिनि बोरियूं भरण खां बाद वञी मार्केट में पुॼाइणो पवंदो आहे रहियो सुवाल त अख़राजात जो त हिन में ख़र्चु तमामु घणो आहे जेको शुरूआति खां वठी हिन ते ख़र्चु आहे खजी जीअं अञा तयारी जे मरहले में हूंदी आहे उन वटि टाइम खां वठी ख़र्चु शुरू थिए थो त वेंदे आख़िर ताईं सॼो ख़र्चो जेको आहे सो असांखे करिणो थो पवे गवर्नमेंट जो को तावन कोन्हे ऐं जेके हितां जा दलाल या जेके बि आहिनि उहे असांखे सही मुनासिबु रेट बि कोन थो मिले जेको पहिरियों रेट हो 5 खां 6 हज़ार रुपया मण ताईं सुठे में सुठे माल जो अॼुकल्ह असांखे 2 खां 2.5 हज़ार रुपया मिले थो ऐं ॿियूं जेके बि मज़दूरियूं आहिनि सभु वधी वेंदियूं आहिनि उनखां खाद खुराक आहे तक़रीबन मज़दूर 30-40 माण्हू आहिनि मज़दूर 500 जे हिसाब सां 20-25 हज़ार रुपया डेली जो ख़र्चु आहे असांजो उहो उनखां बाद में रंग काट जो ड्रम आहे जेको 20-25 हज़ार रुपया उन्हनि जो आहे उनखां पोइ बोरी आहे या टुई आहे जेकी जंहिं ते असां बारदानो छॾींदा आहियूं या उन ते जेको माल पवंदो आहे उहो बि तक़रीबन असांखे 60-70-80 रुपया फी टुई मिलंदी आहे जेको आहे उहो बि असांखे सालाना 2-3 लख रुपयनि जो असांखे ख़रीद करिणो पवंदो हर साल वरी उन खां बाद में जेके बि ख़राजात आहिनि इहे तमामु वधी विया आहिनि
ऐं असांखे जेको हिनजो मुनासिबु रेट आहे कोन थो मिले। जेके बि असां बेखर या बागाई जेके बि आहिनि न उहे सभु खसारे में आहिनि। असांखे त माशाअल्लाह जेको आहे पंहिंजो आहे, जेको मिले थो अल्हम्दुलिल्लाह। बाक़ी जेके वीचारा ठेकेदार या जेके ठीको खणनि था उहे सभु खसारे में आहिनि। कंहिं ज़मीना विकियूं आहिनि, कंहिं प्लाट विकिया आहिनि, कंहिं घरनि जूं जॻहियूं विकियूं आहिनि। काफ़ी माण्हू त बाग कढाइण शुरू कया अथऊं, को वठण वारो कोन्हे, छो जे अख़राजात घणा आहिनि, हिन में इनकम थोरी आहे। हाणे हीउ मेवो जो आस्ते आस्ते जेको आहे न हिननि जो जेको आहे सो पुॼाणी थींदी वेंदी आहे। गवर्नमेंट को ताउन कोन थी करे, हिनखे जेको आहे सोने नमूने काथे ॿिए मुल्क जेको सप्लाई थिए त जेको आहे सो बहितर रोज़ी बि मिले ऐं सभिनी लाइ बहितर बि थिए। कहिड़े मुल्क में वेंदा आहिनि? तक़रीबन इंडिया ई वेंदो आहे, मां सम्झां थो ॿियनि मुल्कनि में घटि। असांजे जेको आहे घटि साईं, ईरान में पंहिंजो आहे ख़ारक जो सिस्टम आहे, पर असांजे जेको हुकुमरान आहिनि कोई तदारक नथा कनि त ॿाहिरि मुल्क किथे बि हिनजी डील करे या किथे बि हिनजो वापारु करे वधाइजे या कंहिं मुल्क ॿिए मोकिलिजे। ज़रूरी न आहे त सिर्फ़ु इंडिया, ॿिया बि काफ़ी मुल्क आहिनि, उन सां माण्हू राब्तो करे ऐं उते सप्लाई थिए त अञा बहितर थींदो, त सुठी रोज़ी मिलंदी सभिनी खे। हिन जेको आहे सो कारोबार खे हथी बि मिलंदी ऐं जेको बक़ाया जेके बागात आहिनि उहे कटजणु बंदि थी वेंदा। हाणे त माण्हू वधाइण जे बजाए कटाइण शुरू कयो अथनि, न त पहिरियों त हिन बागनि जो एतिरो रूज हूंदो जो हर हिकु माण्हू हमेशह खजी खे इस्तेमालु कंदो आहे, खजी इस्तेमालु कयूं असां। हाणे जेको आहे हिन शइ खे कोई वैल्यू कोन्हे, को खणण वारो कोन्हे। हाणे बि काफ़ी बाग एतिरा बीठा आहिनि जो माण्हू वठण लाइ तयारु कोन्हे। हाणे फ़ी रेट अॼुकल्ह थी वियो आहे 400 खां 500 रुपया फ़ी खजी जो रेट, जेका 1000 खां 1500 रुपया मिलंदी, उहो वठण लाइ तयारु कोन्हे। सभई माण्हू परेशान आहिनि। जी नाज़रीन, हीउ मुकमल जेको आहे सो छुआरो मुकमल तयारु थी करे बारदाने जी सूरत में ही जेको आहे सो बारदानो भरियो वञे थो ऐं मुकमल छुआरा आहिनि जेके भरिया विया आहिनि बिना सफ़ाई जे, छो त हिन वक़्तु सफ़ाई जो टाइम न आहे। ऐं हीउ जेको आहे सो हाणे अनक़रीब जेको आहे सो गाॾी ते वञी सखर जेको आहे सो मार्केट पुॼंदा, छुआरा मंडी में पहुचंदा। इन जे करे बारदानो जेको आहे सो हुन मुकमल हिकिड़ी गाॾी जो तयारु कयो आहे, जंहिंमें घटि में घटि 50 बोरी आहे जेका हिनजी जेका तयारु थी वई आहे ऐं इहा जेका सो अॼु शाम जी मंडी छुआरा मंडी में पहुचंदी। असां जेतिरी महिनत कयूं था हिन शइ सां ओतिरी इज़त उते नथी थिए। ॾिसो न साईं, असां सफ़ाई कयूं था, सफ़ाई करे माल मोकिलियो आहे, उन जी बि इज़त नथी आहे। रेट असांखे जाइज़ नथो मिले, जेको अॻिलो जाइज़ी रेट हो उहो बि असां खां जेको आहे कटे आहे न, हाणे रेट उहो असांखे नथो मिले, रेट घटि थो मिले बिल्कुलु बि। ख़र्च वॾो आहे साईं, ख़र्च वॾो आहे। तव्हां ॾिसो था 40 खां 50 मज़दूर असां वटि वहे थो। असां वटि जेको आहे सो हिन शइ जी इज़त नथी थिए त असां कमायूं कीअं, मजबूर थी असांखे हिन धंधे में हथु कढणो पवंदो। जीअं त हीअ बोरची आहे जेको हिते मज़दूरनि जी मानी तयारु करे रहियो आहे ऐं शाम जो वेलो आहे जेको उहो तयारु करे रहियो आहे, चांवर पचाए रहियो आहे। साईं तव्हां ॿुधायो त तक़रीबन घणो माण्हू कंदा आहियो? मानी साईं कंदा आहियूं 40-45 माण्हू आहिनि, उन्हनि जी मानी कंदा आहियूं। जेको आहे त सुबुह जो 10 बजे मानी ॾियणी पवंदी आहे, 7 वगे घरों निकिरी ईंदा आहियूं। सम्झो 50-60 मानी 70 मानी माना पचाइणी पवंदी आहे, वरी हलिया वेंदा आहियूं पचायूं मानी, वरी ईंदा आहियूं मंझंदि जो 2 बजे 3 वगे मानी वरी ॾियणी पवंदी आहे। 10 किलो चांवर हूंदा आहिनि, 50-60 लेबर आहे। हा न साईं, राति जो न हूंदी आहे, मंझंदि जो हूंदी आहे। अॼु देरि थी वई आहे, मूंखे 2 बजे मानी ॾियणी हूंदी आहे, अॼु लेट थी वई आहे, कलाकु ॾेढ। शाम जो मानी घर खाईंदा आहिनि। जॾहिं तव्हां हिन बाग़ाइनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, मज़दूरनि जूं ॻाल्हियूं बि ॿुधियूं, मज़दूरनि जो इहो चवणो त असांखे एतिरी ॾियारी नथी मिली वञे जंहिंमें असां पंहिंजो गुज़र सफ़र कयूं। मिंद तमामु घणी आहे, गर्मी तमामु घणी हुजण जे करे असांखे राति ॾींहुं महिनत करणी पए थी। सुबुह जो 7 बजे असां उथूं था त राति सुबुह शाम जो वरी 8 बजे वञी सुम्हूं था पिया। कुल 2-3 टाइम मानी ॾिनी थी वञे ऐं उनखां अलावा जेको हिनखे ॾियारी मिली वञे 300 खां 400 ॾियारी ॾिनी थी वञे, जंहिंमां हिनजो गुज़र सफ़र ॾुखियो आहे। उनखां अलावा तव्हां मालिकनि जी बि ॻाल्हियूं ॿुधियूं, बाग़ाइनि जी बि ॻाल्हियूं ॿुधियूं त बाग़ाइनि जो चवंदा असांजो फ़ी खर्च ते जेको आहे सो ख़र्चु 3000 खां 4000 ख़र्चु अचे थो पियो ऐं जेको आहे सो हिन वक़्तु असांखे एतिरो मुनाफ़ो न आहे, छो त छुआरो पहिरियां इंडिया वेंदो हुयो त असांजो मुनाफ़ो तमामु घणो थींदो हुयो। हिन वक़्तु इंडिया न वञण जे करे जेको आहे सो असांजो छुआरो तमामु घटि रेट में वञे थो ऐं असांखे उहो अजूरो नथो मिले जेतिरी असांखे महिनत करणी पए थी। 3 खां 4 मरला आहिनि जेके खजी में अचनि था पिया। नर ॾियणु थियो, उनखां पोइ वाढी थी, उनखां पोइ सफ़ाई थी वई, उनखां पोइ जेको छुआरे वारो मरलो आख़िरी मरलो इहो ई आहे। पर हिन में पोइ बि ख़ुदा जो अलाह ख़ैरु करे जेकॾहिं को बरसाती मौसम अची वेंदी आहे त पोइ हिन जा मथे ते हथु अची वेंदा आहिनि। अलाह ख़ैरु कंदो, अहिड़ो वक़्तु न ईंदो जो हिन जो नुक़सानु थिए। सो तव्हां जी बि ॻाल्हियूं ॿुधियूं, असां तव्हांखे पिड़ाई बि ॾेखारियोसीं, असां तव्हांखे छुआरा करण बि ॾेखारियासीं त छुआरा कीअं तयारु थींदा आहिनि ऐं कहिड़ा कहिड़े मरल मां गुज़रनि था पिया। कैमरामैन मनोहर राय सां गॾु अयाज़ अब्बासी, सोच टीवी, पनवा केल। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा।
सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।